लीडर टीवी जे ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां अॼुकल्ह सिंध जे या मुल्क जे मुख़्तलिफ़ वॾनि माण्हुनि नामियारनि माण्हुनि माया नाज़ माण्हुनि जिन हिन सोसाइटी खे कंट्रीब्यूट कयो आहे मुख़्तलिफ़ शोबनि में लिखण में किताबनि छापण में ऐं मुख़्तलिफ़ साइंसी किर्त में मुख़्तलिफ़ समाजी तौर ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॾियण में ऐं असांजी अॼोकी ही कचहरी साॻी असांजे सिंधबाद सेलानी ऐं तमामु घणनि 102 किताबनि जे मुसन्निफ़ जनाब अल्ताफ़ शेख साहब सां। अल्ताफ़ शेख साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम था ॾियो ऐं असां चाहियूं था त असांजे नए नस्ल खे असां समूरनि माण्हुनि खे हीअ ख़बर पए त माण्हू लिखणु किथां त शुरू करे थो। को हिकिड़ो क़दम जेको आहे उहो 1000 मेलनि जी मुसाफ़त जी पहिरीं विख आहे त अव्हां इहो सभु कुझु कीअं शुरू कयो ऐं इहा सॼी ॻाल्हि अॼु असांखे ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में त लिखण लाइ पहिरीं ज़रूरी आहे त पढ़णु खपे, मुतालियो हुअणु खपे। नंढे ॿार खे ई पढ़णु खपे। स्कूल जे किताबनि खां अलावा स्टोरी बुक्स या ॿियूं ॻाल्हियूं जीअं हुनखे पढ़ण जी आदत पवे। मूंखे यादि आहे त आउं जॾहिं मलेशिया में नौकिरी लाइ वियोसि त उते मलई माण्हुनि खे बिल्कुलु पढ़ण जी आदत ई कान हुई, यानी हीअ 80 जी ॻाल्हि आहे। पोइ असांजो जेको कमांडेंट हो उहो बि मर्चेंट नेवी में कैप्टन हूंदो हो जहाज़ ते, जेको असांखे वठी उते असांखे चए त नौकिरी लाइ वठी हलियो। तंहिंसां मूं डिस्कस कयो, तंहिं चयो हा ॻाल्हि बिल्कुलु सही थो करे। त असां उते बि काफ़ी ज़ोर लॻायो, पोइ पढ़ण जी हुन में आदत विधी। त मुंहिंजे ख़्याल में लिखण खां अॻु में मुताले जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त असांजो वालिद जेको जे पहिरीं ॿुधाए चुको आहे त उहो बि असांखे ॾाढो चवंदो हो। मुंहिंजो नाने खे पढ़ण जो शौक़ु हो ऐं ॿियो हीअ हलीम बिरोही वारा मुंहिंजे माउ जा पुफाट थियनि, उहे उन्हनि जी फैमिली खे उन्हनि खे बि शौक़ु हूंदो पढ़ण जो। त पढ़ण जो शौक़ु थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो वालिद जेको उहो मूंखे चवंदो त कुझु न कुझु लिखो कंहिं मज़मून या किथे वठी हलियो घुमण, त हुन मूंखे लिखण जी आदत विधी। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु जे ॿारनि खे बि जेकॾहिं को चाहे थो त हुन में आदत पए लिखण जी, त हुननि खे ईअं फॉलो कराए। माना अव्हांजो ख़्यालु आहे त पीउ माउ पंहिंजे ॿार खे चवे त हीउ पढ़ो बि, रुगो स्कूल न, रुगो कॉलेज न, पर एक्स्ट्रा बि पढ़ो, एक्स्ट्रा बि पढ़ो ऐं लिखण बि शुरू कयो। हुन सां गॾोगॾु थोरो घणो लिखण जी आदत, जीअं उहो एक्सप्रेस करे सघे, जीअं उहो क्रिएटिव राइटिंग में अची वञे। त असां इहो कमु, यानी मूं थोरो घणो ॻोठ में ई कयो पिए जेसिताईं 7th क्लास ताईं हुउसि। पोइ जॾहिं पिटाड़ो में वियुसि त उते इतफ़ाक़ सां हूअं थी सघंदो या आदत ख़तमु थी वञे हा, या मां न राइटर थी सघां। पर पोइ जॾहिं पिटाड़ो में वियुसि त कर्नल कूम्स जेको अंग्रेज़ आयो प्रिंसिपल, उहो पाण बि राइटर हो। हू 2nd वर्ल्ड वॉर में जापानियुनि जो क़ैदी रही चुको हो ऐं हुन क़ैद में लिकी लिकी नंढनि नंढनि पननि ते लिखी, पोइ हिकिड़ो ड्रम पाणी जो हूंदो उन हेठां लिखाईंदो हूंदो पना, उहे पना पोइ बाद में जमा करे हुन किताबु छपिरायो। त हुनखे बि राइटिंग जो हूंदो हो शौक़ु ऐं पढ़ायो बि हो। हुन सूडान में पढ़ाई काफ़ी साल, हुन खां पोइ सिंगापुर में, मलेशिया में। त उहो असांखे ॾाढो ज़ोर भरींदो हो त पढ़ो, ऐं ॾाढो चवंदो उर्दू सिंधी अंग्रेजी कुझु न कुझु पढ़ो पिया। ऐं मूंखे यादि आहे त कंहिं राइटर जो 1 या 2 किताब न चवंदो सॼा सेट हुनजा पढ़ो। ऐं पोइ उनखां पोइ लिखण लाइ बि मैगज़ीन हुन शुरू कई। मैगज़ीन शुरू कई, सिंधी उर्दू अंग्रेज़ी सेक्शन टेई हुजनि। पोइ असांखे ज़रूरी जी मूंखे चवंदो सिंधी जो तूं थी एडिटर ऐं ॿियनि खे बि लिखाए। त पोइ असां उन में लिखणु शुरू कयो। पोइ इंटर करे पोइ जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि त इज़ाफ़ी आहे, पर अव्हां सां रफ़ीक आशेलो बि हो, अख्तर अब्बासी बि हो, सीनियर ई सही, त हादी बख़्श जतोई बि हो, लियाकत जतोई बि हो। त उन्हनि मौक़े लेखक न थिया? न, पढ़ंदा सभु हुआ, पढ़ंदा सभु हुआ। रफ़ीक आशेलो मुंहिंजो क्लासमेट हो। अख्तर अब्बासी जेको मुनव्वर अब्बासी मिनिस्टर, हुनजो भाउ, उहो मुंहिंजो क्लासमेट हो। ख़ालिद मखदूम क्लासमेट हो, अहमद हुसैन मखदूम क्लासमेट हो। पढ़ंदा हुआ सभु हुआ, बल्कि के त जीअं ख़ालिद मखदूम, रफ़ीक आशेलो, ऐं हालांकि रफ़ीक आशेलो वॾो टाइप हो, ज़मीदार हो, वॾो टाइप हो। ऐं हिकु ॿियो अली रज़ा मेमन वीचारो गुज़ारे वियो, उनजो वालिद अब्दुल फताह मेमन लाड़काणे में, अली नवाज़ मेमन जो नंढो भाउ, अली नवाज़ मेमन जो नंढो भाउ। उन्हनि त एॾो पढ़ंदा हुआ जो केतिरा मूंखे चवंदा आहिनि भई तूं ॾाढो मुतालो कयो। ऐं चवंदा आहिनि उन्हनि खे त आउं ॾिसां त मुंहिंजो मुतालो बि कुझु कोन्हे। हुनजो ॾाढो उन्हनि जो
मुतालियो हूंदो। उहा ॿी ॻाल्हि त हुननि लिखणु शुरू न कयो। जीअं ख़ालिद मखदूम मूंखे आऊं पियो चवंदुसि, ऐं चवंदुसि यार तोखे एॾियूं आइडियाज़ आहिनि, एॾियूं ॻाल्हियूं यादि आहिनि जो तोखे लिखणु खपे। छो त रुॻो पढ़णु, हिकिड़ो थींदो आहे पढ़णु, ॿियो वरी थींदो आहे हुनखे रिटेन करणु, रहे दिमाग़ में ॻाल्हियूं। टियों वरी थींदो आहे जॾहिं माण्हू लिखे त उहे ॻाल्हियूं उन ते ठह कंदड़ यादि ईंदियूं वञनि ऐं उहो लिखंदो वञे। त हू ख़ालिद, अली रज़ा मेमन या रफ़ी काछिलो उन्हनि माण्हुनि मां हूंदा हुआ, पर हुननि लिखणु शुरू न कयो। ख़ालिद मखदूम मूंखे हूंदो हुओ शौक़ु, पर उहो चवंदो हुओ रिटायर्ड थी पोइ लिखंदुसि। या हिकिड़ो अशफाक़ बेग हूंदो हुओ, अशफाक़ बेग खे सिंधी, कमोडोर अशफाक़ बेग, उनखे सिंधी बि ईंदी, उर्दू बि ईंदो। उनखे बि मुतालियो बि वॾो हूंदो ऐं उनखे नॉलेज बि वॾी हूंदी, पर उहो बि चवंदो आऊं पोइ लिखंदो। कॾहिं कॾहिं मज़मून लिखंदो रिसाले लाइ या कॉलेज जे मैगज़िन लाइ, तमामु सुठो लिखंदो हो। कॾहिं कॉम्पिटिशन थींदी वेंदी, मूंखे यादि आहे शाह लतीफ़ ते मज़मून लिखण जी कॉम्पिटिशन थी, त कमोडोर अशफाक़ बेग, हालांकि हुन जी मदर टंग सिंधी न हुई, पर हुन सिंधी में मज़मून लिखियो, टॉप कयईं। पर हुननि वेट कंदा रहिया। त मुंहिंजे ख़्याल में इहो बि ज़रूरी आहे त ॿार खे पढ़ण जीअं मुतालियो थिए त उनखे थोरो थोरो लिखण सां बि लॻाए छॾिजे। ईअं न त भई रिटायर्ड थी पोइ इंतज़ारु न करे ख़ालिद मखदूम गुज़ारे बि वियो। हा, न त तव्हां सोचे नथा सघो छा हुनखे ॻाल्हियूं नॉलेज हूंदी। अहमद हुसैन मखदूम, उनखे बि उहो बि कॾहिं कॾहिं लिखंदो आहे अंग्रेज़ी में, पर घणो नथो लिखे, पर उनजो मुतालियो छा आहे। मुंहिंजे शाह लतीफ़ जो सॼे रिसाले जो हुन अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे ऐं हुन लिखियो बि आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हुनजो कॉन्टेक्ट कंहिंसां न पियो थिए जो कॾहिं छपिजे या हूंदा किथे आहे उहो हुन वटि आहे। ऐं अॼुकल्ह अहमद हुसैन मखदूम पाकिस्तान आयल आहे, ॻोठ आहे हिन में दरबेले में। ख़ालिद वारनि जो छा थिए? भाउ थिए सघो। भाउ? हा, वॾो भाउ ज़ाहिद ऐं ख़ालिद वारा भाइर आहिनि। हा, वॾो भाउ उहो आहे, ॿिए नंबर ते सुरैया भेण ख़ालिद आहे, टियों सुरैया, चोथों ज़ाहिद आहे, पहिरीं माउ मां। ॾाढे त एॾो हुन यानी शाह ते लिखियो आहे जंहिंजी का हद कान्हे। हुन लाइ त अदी सुरैया खे बि चई सघिजे थो त उहो ॾे तर्जुमो। हा, पर हुन बि को कॉन्टेक्ट कयो, पर शायदि न छपियो त जो मूंखे बि चई त। ऐं हू वरी ख़ुदा एक्चुअली जेको राइटर थींदो आहे न, उहो मिंथू न कंदो आहे। जीअं हिकिड़ो पब्लिशर आहे, मुंहिंजो किताबु वठी वियो, छपियां थो पोइ पियो चयो पियो कॾहिं छपे, साईं बसि हफ़्तो पोइ दिलि में थींदो आहे त भई न छपे ई माॻे असांखे ख़्वार पियो करे। राइटर माण्हू आहियां वेठो मांगियासीं छा, पोइ मुंहिंजी दिलि चवंदी आहे न छपिजे त न छपे, अख़बार में काफ़ी आहे। तीअं हू आहे। ऐं ईअं ॿिया बि केतिरा ई राइटर आहिनि जेके लिखनि था, पर पोइ हुन असांजे मुल्क में त इहो आहे ई कोन्हे, न त उन्हनि खे इनकरेज कजे या हुकूमत उन्हनि खे अॻियां वधाए। साईं पोइ तव्हां थी वियो, ॿाहिरि निकितो कॉलेज मां? हा, पोइ उते लिखणु शुरू कयोसीं कॉलेज में। पोइ आउं वियुसि चिटगांग जॾहिं वियुसि इंटर करे, पोइ उन खां पोइ मरीन अकेडमी उन साल खुली, 1 साल अॻु में खुली हुई चिटगांग में, ईस्ट पाकिस्तान में। त मां अप्लाई कयो, ऐं चूंडिजी वियुसि। आई वॉज़ द ओनली वन जेको हितां पेटाड़ो मां वियुसि या सिंध मां। त उते त मूंखे ॾाढो बांग्लादेश वणियो। हालांकि ॿिया मुंहिंजा वेस्ट पाकिस्तानी जेके दोस्त हुए घटि वधि पिया ॻाल्हाईंदा, कहिड़ो मुल्क आहे, छा आहे, हीअं। पर मां ॾिठो बंगाली माण्हू बि सुठा ॻाल्हाइण जा, वेतर मां थोरी घणी बंगाली सिखी वियुसि, लिखणु अची वई, त उहो मूंखे ॾाढो भाईंदा हुआ। ऐं उनजे ॻोठ मूंखे वठी ईंदा हुआ, घर में वठी ईंदा हुआ, त मूंखे ॾाढो मां एंजॉय कयो। ख़ासि करे मौसम मूंखे त ॾाढी वणी। असां माण्हू जेके सिंध जा सेमी डेज़र्ट जा रहाकू, जिते मींहुं कॾहिं कॾहिं पवे, पाणीअ जा उञारा माण्हू, ऐं असांखे नंढे हूंदे ई असांजी ॾाॾी जेका हूंदी हुई अचंदी, बाबा सुठा कम कंदा हुओ त जन्नत में ईंदा हुओ। जन्नत छा आहे, उते मींहुं पिया पवनि, सावक लॻी पई आहे, त असां लाइ त उहो सावक थी पई न। तव्हां जन्नत जेरे पिया ॾिसो। हा, त मलेशिया में बि ईअं थियो। मलेशिया में नौकिरी में ॿिया अंग्रेज़ ॿिया ॿियनि मुल्कनि खां आया, साल खां पोइ भॼी वेंदा। आउं 10 साल उते रहियो पियोसि। मुंहिंजो भले पघार बि घटि हुजे, पर मौसम सुठी आहे। त मूंखे बांग्लादेश ॾाढो वणी वियो मौसम जे लिहाज़ खां। त मूं उतां सीरीज़ हिकिड़ी शुरू कई दरियाहनि जे देस मां। दरियाहनि जे देस मां सां उन्हनि में बादल रिसालो निकिरंदो, जंहिंजो एडिटर 3 ॾींहंनि में नूनारी हो, ऐं जान मोहम्मद नूनारी, ऐं उन खां पोइ वरी अब्दुर्रहमान पली जो शायदि। त उन में ईंदो ॿियो वरी हिलाल पाकिस्तान, उहो रिसालो निकिरंदो, जंहिंजो एडिटर या कंहिं सेक्शन जो एडिटर असांजे ॻोठ जो अनवर हालाई बि हूंदो, ऐं हुनजो मालिक जेको हूंदो मुंशी हूंदो, मुंहिंजे बाबा जो दोस्त हूंदो, उहो बि ॾींदो। त शकूर मुंशी, उनजो वरी माइट हूंदो इब्राहिम मुंशी हू शाइर न, पर ही फॉरेस्ट कंज़र्वेटर ऑफिसर हूंदो इब्राहिम मुंशी।
मुंहिंजो वालिद ऐं गुलमोहन शेख ऐं नबी बख्श बलोच, चौथों गुलाम मुस्तफ़ा शाह, ये चारई क्लासमेट हुआ, गॾु पढ़िया, वरी ॿाहिरि पढ़िया, पोइ जीअं गुलाम मुस्तफ़ा शाह अलीगढ़ में पढ़ियो, बाबा पूने में पढ़ियो, ईअं बहरहाल त उन्हनि में ईंदो त मूंखे ख़ुशी थींदी त भई किताब उन में अचे पियो। पोइ उनखां पोइ बांग्लादेश में 2 साल असां हुआसीं ऐं पोइ जॾहिं जहाज़ ते असां वियासीं ग्रेजुएशन करे, त जहाज़ ते शायदि आउं न बि लिखां हा, छो त लिखण खां वधीक मूंखे उन्हनि ॾींहंनि में पिटाड़ो खां वठी पेंटिंग जो ॾाढो शौक़ु हूंदो। मां पिटाड़ो में पेंटिंग कंदो हुउसि, दोस्तनि खे कैलीग्राफी कंदो हुउसि, पंहिंजनि दोस्तनि खे लिखी ॾींदो हुउसि नाला ऐं पेंटिंग्स कंदो हुउसि। वरी बांग्लादेश कैलीग्राफी सिंधी में, अरबी में, इंग्लिश में, इंग्लिश अच्छा। ऐं हींअर ई निकितियूं आहिनि फ़ोन टमोट निकिता आहिनि जो ईअं थिए, न त 3 ॾींहंनि में गुलनि वारी ABC ऐं फलाणी। पोइ वरी जहाज़ ते आयुसि त उते बि पहिरीं मां पेंटिंग पियो कयां ऐं आख़िर ताईं पेंटिंग कंदो हुयुसि, काफ़ी अर्सो कयुमि, जो मुंहिंजे केतिरनि जहाज़नि ते मुंहिंजूं पेंटिंग्स हुयूं। हिकिड़ी मूंखे यादि आहे पेंटिंग मूं ठाही न्यूयॉर्क जहाज़ में, पुल जे हेठां जहाज़ बीठो आहे, उनजी मां पेंटिंग वारी पोइ उन ड्राइंग रूम में लॻी पई, जैसे जहाज़ स्क्रैप न थियो, 20 साल खनि रहियो, उहा पेंटिंग उन जहाज़ ते हूंदी। अॼु मुंहिंजा जेके मर्चेंट नेवी जा दोस्त आहिनि उहे मूंखे चवंदा आहिनि यार तुंहिंजी पेंटिंग्स जो कमु हले पियो न, त मूं चयो न, छो जो पोइ आख़िरी ॾींहंनि में जहाज़ जे आख़िरी ॾींहंनि में मूं पेंटिंग्स छॾे ॾिनी। उन बदिरां मां चयो लिखणु खपे, ख़ासि करे जहाज़ ते वञण सां ई मूंखे इहो फील थियो त असांजे जेके दरिया सिंध खे टच थो करे, पर सिंधी आहिनि ई कोन, जेके पाकिस्तान नेवी त थियो पर मर्चेंट नेवी में बि न पिया अचनि, जंहिंमें रुॻो घुमणु फिरणु खाइणु पीअणु आहे। त मूं चयो त अहिड़ो को कुझु लिखिजे जो हुननि खे शौक़ु थिए अचण जो। मर्चेंट नेवी जो जेको ऑफिसर, हा, तव्हां हाणे अकेडमी में बि निकिता, हा, फारगिल तहसील थी विया, तव्हांजे ज़हन में छा हो इहो मर्चेंट नेवी जो ऑफिसर जहाज़ ते हूंदो छा? न असांखे ख़बर हुई, छो त असांखे त जॾहिं पिटाड़ो में हुआसीं तॾहिं असांखे कर्नल कुम्स, छो त कर्नल कुम्स उहो माण्हू हो, बल्कि ही कॉलेज जॾहिं कैडेट कॉलेज पिटाड़ो छॾियो वियो, त अॼु जे माण्हुनि खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां, थी सघे थो कंहिंखे ख़बर न हुजे, त ही कॉलेज खोलियो वियो त जीअं सिंधी ॿारनि खे नंढे हूंदे खां ई डिसिप्लिन लाड़ो पैदा कजे त फ़ौज में अचनि। नबी बख्श इहो इलाही बख्श निज़ामानी साहिबु जेको हो, अला बख्श निज़ामानी साहिबु, उन इहो इरादो करे रखियो ऐं हुन टीचर बि अहिड़ा ते रखणु चाहिया ऐं कर्नल कुम्स खे बि ख़ासि हिदायतूं, ऐं हुन बि इहो चाहियो थिए। ऐं असां कॾहिं कॾहिं चवंदासीं, को चवंदो त सिंधी भई सिंधी मार्शल क़ौम कोन्हे, हीअं कोन्हे, त कर्नल कुम्स चवंदो मार्शल क़ौम को कोन्हे, कंहिंखे बि ट्रेन कर उहो माण्हू थी वेंदो, जेकी जहाँ हुनखे ट्रेन कयो उहो थी वेंदो। ऐं हू मलेशिया में रही आयो, चई मलेशिया माण्हू त कद में बि मलई नंढा आहिनि, बिंदरा आहिनि, पोइ उहे जो फ़ौज में, माना उन्हनि खे फ़ौज में न अचणु खपे, उन्हनि लाइ ॿियो को अची मुल्क में फ़ौजी थिए या, त हू चवंदो न सभु सिंधियुनि खे थियणु खपे फ़ौज में। पोइ कर्नल कुम्स छा कंदो, जो मोकलूं थींदियूं न, उन मोकलुनि में असांखे नेवीअ जे इदारनि में मोकिलींदो, उन्हनि खे लिखी लिख पढ़ूं करे असांजी 15-15 ॾींहं रहंदासीं, हिकु 2 ॾींहं बि न, 15-15 ॾींहं, या आर्मी जूं काकूल में हलिया वेंदासीं, एयरफोर्स जे अकेडमियुनि में, जिते असांखे ॾेखारींदा हुआ, त जीअं हू चाहींदो त असांखे नंढपण खां ई शौक़ु थिए त कंहिं न कंहिं एयरफोर्स आर्मी या नेवी में वञे। इंस्पायरिंग इफेक्ट हो इहो। पर हाणे नेवी में घणा इन करे वेंदा हुआ जो कॉलेज नेवी वारनि ते हलायो ऐं हू घणो असांखे चांसिस ॾींदा हुआ। पोइ जॾहिं असां हिते मनोड़ में अची रहंदासीं या कराची अची रहंदासीं, नेवी जे इदारा ॾिसंदासीं, त उन सां गॾु असां मर्चेंट नेवी जा बि ॾिसंदासीं जहाज़, पर 3 ॾींहंनि में अञा अकेडमी न हुई मर्चेंट नेवी जी। आख़िरी साल में जॾहिं आउं आयुसि त मर्चेंट नेवी अकेडमी खुली वई, त पोइ हाणे तव्हां साईं जहाज़ ते पहिरीं नौकिरी कहिड़े साल में कई? मूं 68 में मां जॉइन कया। हा, 5 साल मरीन इंजीनियरिंग जा करे पोइ आउं 68 में, ऐं उहा असांखे ख़बर हुई त मर्चेंट नेवी में जेके आहिनि इंजीनियरिंग ऐं नॉटिकल आहे, यानी नेविगेशन ऐं इंजीनियरिंग आहे, उन में हू नेवी वारियूं रैंक्स कोन्हनि, लेफ्टिनेंट या कैप्टन या कमांडर, हे उन में पंहिंजूं रैंक्स आहिनि असांजूं। जीअं जूनियर इंजीनियर जेको वेंदो आहे उहो 5th इंजीनियर सॾिबो आहे, पोइ 4th इंजीनियर, पोइ 3rd इंजीनियर, पोइ 2nd इंजीनियर, पोइ चीफ इंजीनियर। भला गुज़िरियल कचहरी में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई, उहो मुंहिंजो मुंहिंजे ॾिसंदड़नि, असांजे ॾिसंदड़नि खे बि ख़बर पए। अव्हां चयो त हींअर मर्चेंट नेवी में न वञणु खपे, अव्हां नेवी था चओ त नेवी में न वञणु खपे या मर्चेंट नेवी था चओ? न, मर्चेंट नेवी में।
अच्छा नेवी में वञणु खपे, फ़ौज में, नेवी आर्मी एयरफोर्स, छो त उते तव्हां जीअं ई तव्हां वञो था एज़ ए कैडेट थी तव्हांजो पघार शुरू थो वञे, नौकिरी पकी आहे। ऐं हेॾे तव्हां झलियो छो था? मर्चेंट नेवी में इन करे जो मर्चेंट नेवी जा जहाज़ ख़तमु थींदा वञनि। असांजे पाकिस्तान खे थोरो थोरो जहाज़ हुआ तॾहिं बि दरवाज़ा टाइम जॾहिं मूं छॾियो 80 जहाज़ हुआ, हींअर अॼु 4 जहाज़ मुश्किल आहिनि पाकिस्तान खे। अच्छा, मौक़ो ई न मिलंदो माना? मौक़ो ई नथो मिले। तव्हां ग्रेजुएशन मर्चेंट इंजीनियर हुननि अकेडमी बंदि कनि चाहिनि था, मरीन अकेडमी, पर माण्हू ज़ोर था भरनि त तव्हां असांखे ग्रेजुएट त करायो, डिग्री त असां वठूं, पोइ भले असां करे न वञूं जहाज़नि ते, या ॿाहिरि हलिया वञूं, असां मास्टर कंदासूं या बायोलॉजी या मरीन साइंस या ॿियनि में कंदासूं। तव्हां अकेडमी बंदि न कयो, इन करे अकेडमी हले पई। त हिकिड़ो त जहाज़ घटिजी विया आहिनि। छो घटिजी विया आहिनि? इन करे जो असां जॾहिं जहाज़नि ते हूंदा हुआसीं 80 मां 82 ताईं हलाया जहाज़, 15-16 साल, 3 ॾींहंनि में वेंदे जहाज़ तां कणिक चांवर वेंदे झींगा खणी जापान वेंदा हुआसीं, या खंडु खणी चाइना वेंदा हुआसीं, वापसी ते जापान मां वॉशिंग मशीन सां जहाज़ भराए ईंदासीं, टीवियुनि सां भराए ईंदासीं, गाॾियूं खणी ईंदासीं, कारूं वरी हिकु हिकु कार मथे चढ़ंदी, हुनखे ॿधिबो, हीअं कबो, पोइ हिते पहुचंदियूं। उनखां पोइ वरी कार कैरियर्स थी पिया, जंहिंमें हिकिड़े ॾींहुं जहाज़ बीहंदो बंदरगाह में, कारूं 60-70 चढ़ी वेंदियूं ईअं ई ड्राइव करे। ऐं पोइ छा थियो जो हर मुल्क सेल्फ सफिशिएंट थियणु लॻो, हर शइ हर मुल्क में ठहणु लॻी, टीवियूं हर मुल्क में ठहणु लॻियूं, कारूं वेंदे अफ्रीका जे मुल्कनि में कारूं ठहणु लॻियूं। ऐं नंबर 2 जेके चांवर कणिक इहे शयूं खणी वञणु लॻासीं, उन में हर मुल्क चवणु लॻो न असां छो फॉरेन एक्सचेंज में आहियूं। मलेशिया जहिड़ो मुल्क जंहिंमें चांवर किन जहिड़ा था थियनि, जापान जहिड़ो मुल्क जंहिंमें चांवर अहिड़ा था थियनि, अहिड़ी टोटनि जहिड़ा, उहे बि चवंदा न असां उहे खाईंदासीं, ॿाहिरां छो घुराए। माना हर मूवमेंट ख़तमु थी वई। अॼु बि मूवमेंट तमामु घटि आहे। हींअर बि ॾिसो कॾहिं कॾहिं असांजे मुल्क में मिसाल ॻाल्हि हाणे खंड जो क्राइसिस थी पियो त करे हिकिड़ो जहाज़ 2 जहाज़ खंड जा घुराए, न त ईअं बीठा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि छा थियो जो अॻु में जहाज़ जेके हूंदा हुआ डीज़ल इंजिन, मोटर इंजिन, मैकेनिकल टाइप हूंदा हुआ, यानी जंहिंमें माण्हू इलाही खता थिए। हर जहाज़ ते घटि में घटि 60 खां 70 माण्हू ते खता, जंहिंमें बोरची वाढो ते खतो, इलेक्ट्रीशियन ते खतो, मैकेनिक ते खतो। पर पोइ आयूं या जहाज़ ते 75-76 खां त ऑटोमेटिक जहाज़ शुरू थी विया। ऐं तव्हांखे ॿुधी आहे ख़ुशी थींदी, हैरत थींदी त आउं पहिरियों जेको पहिरियों ऑटोमेटिक पाकिस्तान जो जहाज़ मूं हलायो। उहो साईं कॾहिं लथो समुंड में पहिरियों दफ़ो? उहो एक्चुअली वरितो गोकल वारनि हुआ 5 जहाज़ जापान खां, पर पोइ गोकल खे बि दिमाग़ में आयो, होशियारु माण्हू, हुनखे विजनरी हो, उनखे इहा अॻे ख़बर पइजी वई त हाणे उहो ज़मानो पियो अचे जहाज़ ख़तमु थींदा। त हुन छा कयो, ठहंदड़ जहाज़ 5 असां पाकिस्तान खे, पाण वज़ीर असांजो, असां पाकिस्ताननि खे कर्ज़ ते ॾेई छॾियो त भले 20 सालनि खां पोइ कर्ज़ु ॾिजो, मुख वठो जान। हा, यानी जान छुटे। त उहे हलाइण लाइ उहे ऑटोमेटिक जहाज़ हुआ। त इतफ़ाक़ अहिड़ो जो उन खां अॻु में जेको आउं मोकल ते लथोसि त जापान में लथोसि पंहिंजे पुराणे जहाज़ तां, त ॻोठ ते आयुसि त मूंखे मुंहिंजे पीउ चयो त उन पुराणे जहाज़ जो नालो यादि अथव? उनजो चिनाब हो, चिनाब जहाज़ हो, डीज़ल इंजिन हो। त उन मूंखे मोकल थी, मुंहिंजे जाइ ते ॿियो चीफ इंजीनियर अचिणो हो, त उहो हुते जापान में ई आयो मूंखे रिलीव करणु। त पोइ वरी कंपनी जो कमु आहे त बे एयर असांखे मोकिले ॻोठ कराची, होम पोर्ट असांजो कराची हूंदो हो या चिटगांग, पर पोइ उन्हनि ॾींहंनि में ईस्ट पाकिस्तान अलॻि थी वियो। त मूंखे वापसि त मोकिलियो त मुंहिंजे पीउ चयो त बहितर रहियो आहे त तूं हाणे हिते जापान में ऐं को न को महीनो खनि 2 महीना कोर्स को करे छॾ त तुंहिंजे लाइ फ़ाइदो थींदो। ख़ासि करे ऑटोमेशन जो बि ॿुधिजे, ॾाढी पॉपुलर पई थिए। छो त मुंहिंजो पीउ जेको हूंदो उहो काफ़ी विजनरी हूंदो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हुन मैट्रिक ऐं इंटर में हुअसि, हुन चयो त मैकेनिक जो कमु हली वेकेशन में हा तव्हांखे ऐं असां वांदो वेहण न ॾींदो। हा, असां चवंदा भई मैकेनिक जो कमु, गाॾियूं त आहिनि कोन, आहिनि 3 गाॾियूं हला में, त उहो चवंदो न उहो ज़मानो ईंदो जो गाॾियूं हूंदियूं, ट्रैक्टर हूंदा, मशीनियूं हूंदियूं। तंहिं मूंखे चयो त तूं ऑटोमेशन उते कोर्स कर। पोइ आउं उते 2 महीना रही आयो ई ॻोठ हूंदो, आयो ई जापानी शहर, उते मां ऑटोमेशन जो कोर्स कयो। उहो करे पोइ आयुसि, मूं चयो जायो बाबा, त चयो हाणे ऐं कोर्स बि करे वियो, पैसो काफ़ी ख़र्चु अची वियो। आयुसि त इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो हीउ जहाज़ गोकल जो ॾिना त असांजे कंपनी वारा परेशान थी विया त हाणे भई केरु हलाईंदो, कीअं सभु को ईअं पियो उन्हनि ॾींहंनि में घबराए जो जिनखे हद न, छो त ऑटोमेशन नई शइ हुई। पोइ उन्हनि मूंखे शायदि हूअं न ॾियनि हा,
छो त मुंहिंजी क़िस्मत में त मूंखे घटि ई भायो हुते, छो त आउं हिकिड़ो धारियूं सम्झो वेंदो हुउसि। शुरू में बि जेके जहाज़ मूंखे मिलिया ऑर्डिनरी जहाज़ जेके हूंदा हुआ नॉर्मल, उहे मूंखे उहे मिलंदा जंहिंजी रूट वॾी हुजे, जेको कराची खां कैनेडा पियो वञे। धारियां मुंड खां वठी हुओ, धारियां मुंड खां वठी हुया उन्हनि में असांजे ऐं नालो जाम पुराणा हूंदा हुआ, जेके पुराणे खां पुराणा जेके जहाज़ समुंड ते ई बीठा हुजनि पिया, रिपेयर कयूं। हिते कजो मुंहिंजो पीउ डिप्टी कमिश्नर हो ठटे में, उनखे मां चयो त मूंखे त रुॻो पुराणा त जहाज़ ॾियनि हे ॾियनि। त हिकिड़ो मुंहिंजो बास हो इत्तफ़ाक़ सां कमांडर कैप्टन बनारस नालो हूंदुसि, उन जूं के ज़मीनूं हुयूं शायदि ठटे में, छा मुंहिंजो पीउ बि त ठटे में हो, त तंहिं उनखे चयो त कैप्टन बनारस ई छा आहे हिनखे। त पोइ उन वरी बाबा खे कन्विंस कयो त न, पुराणो जहाज़ हलाइण को ख़राबु शइ कान्हे, बल्कि हुन बाबा खे सलाह ॾिनी त हीअ भले पुराणनि ते रहे, भले ॿिया नवनि ते वञनि, हिनखे अॻिते हली पाणे ख़बर पवंदी त इन में फ़ाइदो आहे, सिखंदो वधीक सिखंदो। छो त पोइ जॾहिं पाण चीफ इंजीनियर थींदो न, त समुंड ते त वर्कशॉप कोन्हे को, समुंड ते त जॾहिं जूनियर इंजीनियर खां नथो ठहे, हू थर्ड इंजीनियर खे थो चए, हू सेकेंड इंजीनियर खे थो चए, आख़िर में चीफ इंजीनियर खे ठाहिणो ई ठाहिणो आहे। ऐं चीफ इंजीनियर न ठाहे सघे त माना हुन लाइ ॿुॾी मरणु आहे। त हुनखे घटि में घटि सुकून हूंदो त भई कहिड़ी बि बीमारी आहे, कहिड़ी बि ख़राबी आहे, ऐं ठीकु करे अचे थो मूंखे अचे। पोइ बाबा मूंखे कन्विंस कयो, हालांकि मां कन्विंस थियुसि, थोरो तकलीफ़ पेश थी मूंखे त भई रुॻो क़िस्मत में असांजे बसि अहिड़ा जहाज़ जेका। बाबा खे तव्हां ॿुधायो त मूंखे धारियो था सम्झनि? न न न न, वालिद साहिब इन ख़्याल जो न। एक्चुअली आउं बि हिननि ॻाल्हि में बिलीव हुअं एॾो न कंदो हुउसि, बल्कि मूंखे जीअं पिटारो में हुउसि त मां पहिरियां साल रहियुसि पंहिंजे हाला जे ॻोठ ई सां, हिकिड़ो नजमुद्दीन अंसारी हाला जो हूंदो, ॿियो वरी हैदराबाद जो वज़ीर अली शोरो साहिब जो भाइटियो कज़न हूंदो आहे, ऐं उन रमज़ान शोरे जो भाइटियो हूंदो। त साल रही पोइ कुम सां असांखे शफलिंग कराई, त मुंहिंजा रूममेट जेके त हिकिड़ो कमोडोर अशफाक बेग, ॿई ॿियो तलत अब्बास, उन जो पीउ वरी अब्बास प्रोफेसर अब्बास यूनिवर्सिटी में मैथ्स पढ़ाईंदो हो, यूनिवर्सिटी में। त मूंखे जो हुते उन्हनि सां रहाई त मूं ख़त वॾो हिकिड़ो लिखियो बाबा खे त भई मूंसां ज़ुल्म थी वियो आहे, ईअं थी वियो फलां। बाबा भॼंदो रहियो, अलाए छा थियो। तंहिं मूंखे चयो छो, मां सिंधी दोस्तनि सां रहियो पियो, ॻोठे माण्हुनि जा कर्नल कुम्स मूंखे नॉन सिंधी सां रखियो आहे। बाबा मूंखे चयो त जेके ॿ तोसां रहनि था कीअं आहिनि। मूं चयो हिकिड़ो अशफाक बेग हो, चलो यतीम आहे पर टॉप कंदो आहे, पहिरियों नंबर थो अचे, ॿियो नंबर तलत अब्बास जेको आहे उहो बि होशियारु आहे, उन माउ पीउ टीचर आहिनि। जी माठ कर तूं उन्हनि सां रह। मूंखे यादि आहे मूंसां गॾु ॿिया बि बाबा जो दोस्त हूंदो हाले पोटो, डॉक्टर साईं हाले पोटो, हुनजो पुटु आलम हाले पोटो हो, ऐं ॿियो बि ॿ दोस्त मुंहिंजा उहे बीठा हुआ। उन्हनि खे बि चई कॾहिं बि इहो तव्हां न सोचियो त को सिंधी आहे, को मुहाजिर आहे, को पंजाबी आहे, तव्हां इहो सोचियो त केरु बहितरु आहे, तव्हां उन सां गॾु रहो। छो त तव्हांखे सुभाणे सिंधी मुहाजिर मुस्लमान पंहिंजो त ठहियो, पर थी सघे थो कंहिं हिंदू क्रिश्चन ईसाई सां रहणो पए। माना अव्हां चओ था त कंहिं बि स्टूडेंट खे हा पाण खां वधीक बहितर सां रहणु खपे। हा, जॾहिं जेको को हुनखे ॾिस सुठो आहे त हुन सां गॾु उन सां बल्कि दोस्त रखिजे, कहिड़ो बि हुजे, त तव्हां उन सां गॾु रहो। पोइ आउं उन सां रहियुसि ऐं इहा आदत मूं में पई। पोइ हर हिक सां मां दोस्ती रखी, उन मां इहो फ़ाइदो थियो त ज़ाहिर आहे केतिरा मुहाजिर उर्दू तिन में सॼे पाकिस्तान जा ईंदा हुआ पिटारो में। पिटारो कॾहिं सिर्फ़ु सिंध लाइ कोन हो, सॼे मुल्क लाइ। त मां ॾिठो सवाल त अलाए किथां किथां ॿिया जेके ईंदा हुआ उहे बास्केटबॉल में होशियारु, बेसबॉल में होशियारु, क्रिकेट में होशियारु। पोइ उन्हनि असांखे रांदियूं बि सेखारियूं, शूटिंग मूंखे सेखारी, जो आउं पिटारो में ॿियो नंबर ईंदो हुउसि शूटिंग में बि। त माण्हू पोइ ॻाल्हियूं घणेई सिखे थो पोइ उन करे, ऐं उन्हनि खां मूंखे नेवी में बि शौक़ु आयो, पोइ ईअं हलियो हुयुसि। त अहिड़े नमूने सां पोइ ऐं जहाज़ ते बि आयुसि। अच्छा जहाज़ मूंखे मिलंदा हुआ, पोइ मां ऑटोमेशन जो करे आयुसि, त पोइ मूंखे 5 जहाज़ हाणे साम्हूं बीठा हुआ। पहिरियों मूंखे पोइ मोकिलियूं जापान, ऐं ॾिसो उहे जहाज़ 6 महीने में ठहंदा हुआ। साईं जंहिं महिल तव्हांखे उन जहाज़ ते मोकिलियऊं, हा, त मां यादगिरी लाइ तव्हां खां पुछणु थो चाहियां त ओॾी महिल वालिद साहिब जी इहो टेक्टिक या इहो एफर्ट तव्हांखे सम्झ में आयो, जेको चई त जापान वेठो भाई त कुझु पढ़ी वठि? न न न न न न न बाबा, पोइ जॾहिं असां ख़ुदि जॾहिं पीउ थियासीं त पोइ चयोसीं बाबा असां चङो पे कयो, असां सेखार। ईअं खे थोरो घणो आयो पिए, जीअं मरीन एकेडमी चिटगांव में पढ़ाईंदा हुआ त जहाज़नि जे इंजन जो पढ़ाईंदा हुआ, जेके बेसिकली उहे हूंदियूं पिस्टन सिलेंडर हार्डवेयर। ऐं आउं ॾिसंदो हुउसि त उहे ॿार जिन खे ख़बर, उन्हनि खे सम्झण में
ॾुखियाई थींदी पर मूंखे ईंदो छो त आउं अॻे ई हुयो पिस्टन क्रैंक शेफ्ट हे कीअं थो होॾां हुन क्रैंक शेफ्ट जे थ्रू गाॾी जा व्हील था हलनि हेॾां क्रैंक शेफ्ट जे थ्रू प्रोपेलर थो हले त मूंखे इहो एडवांटेज हो त आउं सिखी वियो हुउसि। ॿिया जेके हूंदा हुआ हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं वेंदा हुआ 6-6 ॾींहं पोर्ट में असां वेंदासीं उते जी प्रैक्टिकल ॾिसंदासीं जहाज़नि जूं इंजनूं पर उन में जहाज़ इंजन ॾिसण में बि उहा न सिखी सघंदासीं त इहो आउं फील कंदो आहियां। ऑटोमेशन वारे में बि फ़िलहालु त मूं वॾो लोड महसूसु कयो छो त हिकिड़ी नई शइ ऑटोमेटिक शइ हर शइ जीअं हिकिड़ी साइकिल आहे उन में जेकॾहिं का ख़राबी थी थिए त साम्हूं नज़र पियो अचे त भई चेन किरी पई हे थी पियो ब्रेक जो रबड़ निकिरी निकिरियो हुन में हालांकि साफ़ु सुथिरो जहाज़ एॾो जंहिंजे हद न सभु पैक आहे बंदि आहे पर उन में अंदरि जेको इंटीग्रेटेड सर्किट इहे नई तिनि में इहा नई ॻाल्हि हुई। हाणे त कंप्यूटर जे करे माण्हुनि खे अचे पियो पर तिन्हनि में इहे जेके शयूं हूंदियूं हुयूं हिकिड़ियूं नयूं शयूं हूंदियूं त उनखे किथे जेकॾहिं का ख़राबी थी पवंदी त पोइ पघर अची वेंदा हुआ। साईं हिकिड़ो वक़फ़ो था वठूं ऐं पोइ ऑटोमेटिक जहाज़ जेको पहिरियों ऑटोमेटिक जहाज़ अल्ताफ़ शेख साहब खे मिलियो हलण खां उन ते साईं सां कचहरी था कयूं। असां सां गॾु रहिजो।